मेरा दिल है मेरी जान, ये वतन मेरी पहचान। मेरा दिल है मेरी जान, ये वतन मेरी पहचान। है हम सब की ये आन, है हम सब की ये शान। I love my Pakistan, I love my Pakistan, I love my Pakistan, I love my Pakistan। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां अल मंदर ते। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे पोयां अल मंदर जेको मंदरु आहिनि बहितरीनु नज़ारो आहे। 14 अगस्त 1947 में जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियो, अॼु 14 अगस्त 2020 आहे। 73 साल थी विया आहिनि पाकिस्तान जी आज़ादु थियण खे। अॼु 14 अगस्त जे हवाले सां तव्हां ॾिसी रहियो त अल मंदर जा जेके मंदर आहिनि उहे बहितरीनु आहिनि। हिते जेके माण्हुनि जो हुजूम आहे, हिते समुंड उथली पियो आहे। अचो त हिते जेके माण्हू आहिनि, फैमिलीज़ आहिनि, हुननि सां ॻाल्हियूं कयूं त हुननि जो छा चवणु आहे। अॼु असांजी आज़ादी जो ॾींहुं आहे, तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। जो 14 अगस्त मल्हाए रहिया आहियूं। असांजो तमामु हिकिड़ो वॾो ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां अहिड़ा ॾींहं रब खां घुरिया त असांखे आज़ादी मिले, इन खां वधीक असांखे ॿियो कुझु न खपे। अलाह कंदो आज़ादी मिली वेंदी साईं, असांजो यकीन आहे रब ते आज़ादी मिली वेंदी। पाकिस्तान हमारा, हम पाकिस्तान के लिए कुछ भी कर सकते हैं। हम किसी से डरते नहीं, हम किसी से कम नहीं है। हम कश्मीर को भी आज़ाद करा देंगे इंशाल्लाह। पाकिस्तान हमारा है। पाकिस्तान जिंदाबाद। असां दादू खां आया आहियूं, ॾाढो मज़ो अची रहियो आहे। पर हीअ जेको असां आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, असांजे वॾनि पाकिस्तान जी जेको आहे रत ॾिनो आहे, तॾहिं असांजी हीअ आज़ादी मिली आहे। ऐं हींअर असांजे वॾनि जो खून शामिल आहे, हिन में क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ऐं तॾहिं असांखे आज़ादी मिली आहे। ऐं आज़ादी असां जोश ख़रोश सां मल्हाए रहिया आहियूं। असां दादू खां आया आहियूं। ऐं ॿिया पिकनिक पॉइंट कोरोना जे करे बंदि हुया, हीअ अल मंज़र हिते खुलियल आहे। ऐं असां ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहियूं। ऐं सुठी ॻाल्हि आहे, माण्हुनि खे ॾिठो आहे। Today is 14 August in Hyderabad, and we are celebrating here right now at Al Manzar, and we are enjoying a lot. And you can see there are so much people are here, and they are enjoying right now at Al Manzar. So I would like to say to everyone, there is a lot of people who are celebrating and enjoying this day, and you can see how much they are shouting there. They are shouting because they love Pakistan. We love Pakistan, and we will always love Pakistan because we love Pakistan. And Quaid-e-Azam Mohammad Ali Jinnah Sheikh जिंदाबाद। माशाल्लाह जो है बहुत मज़ा आ रहा है। हम आए हुए हैं घूमने के लिए, ठीक है। माशाल्लाह से बहुत इंजॉय किया। बहुत यहाँ पर मुझे तो ऐसा फ़िलहाल कुछ नहीं दिखा जो था ऐसे कोई स्टाइल लगे हुए हैं। ऐसे बस लोग ऐसे बस हाथ में पकड़ के घूम रहे हैं। ऐसा कोई स्टाइल नज़र नहीं आया मुझे अभी तक। आप देख रहे हो कितना माशाल्लाह से रश है। ऊपर देखो, पीछे देखो, कितना रश है, मगर कोई सहूलत नहीं है यहाँ पर खाने पीने के लिए। अच्छा, कोरोना जे करे टोटल तफ़री मार्ग बंदि हुया। ही माशाल्लाह जेको आहे सो सिंधु ते अॼु अल मंज़र ते ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी महसूस थी आहे। ऐं हे तफ़री मार्ग आहे, सुठो मार्ग आहे। ऐं सिंधु जेको आहे सा पाणी जे ई करे आहे। सिंध में जेको आहे सो सिंधु में पाणी न आहे त सिंध जो जेको जियापो आहे उहो बि नामुमकिन आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे, असांखे ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थी विया। असां दादू खां आया आहियूं, ॾाढो मज़ो आहे। बेड़ियुनि ते चढ़ियो, इंजॉय कयो आहे। ऐं तव्हां पाण ॾिसो था केतिरी रश आहे, माण्हू आहिनि। ऐं वॾियूं क़ुर्बानीनि सां अलाए केतिरा लखनि जे तइदाद में माण्हू शहीद थिया। तॾहिं असांजी वॾनि जी क़ुर्बानी जे करे असीं अॼु आज़ादु आहियूं ऐं आज़ादु मुल्क में रहूं पिया। ऐं सुठे नमूने असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। कश्मीरियुनि ते वॾो ज़ुल्म आहे। असां इहो चवंदासीं पाकिस्तान जी गवर्नमेंट खे ऐं इस्लामी मुल्क जेके बि आहिनि पाण में मुतहिद थी करे ऐं जेको आहे सो आवाज़ उथारे अक़वाम मुतहिदा खे चवनि त कश्मीर मसइलो हल कयो वञे। उन्हनि सां वॾो ज़ुल्म आहे। उन्हनि जूं वॾियूं जेको आहे सो रत उन्हनि जो वियो आहे। अलाए केतिरा माण्हू क़तलु कया विया आहिनि। असांखे बेहद अफ़सोस थिए थो, ॾुख थिए थो उन्हनि ते। अॼोको ॾींहुं असांजे अॼु जे ॾींहं ते असांजो माना मुल्क आज़ादु थियो 73 साल अॻु में। असांजे मतिलबु असांजे वॾनि जेके हुया सो उन्हनि खां अंग्रेज़नि सां विड़ी करे मुल्क आज़ादु करायो। माशाल्लाह तमामु बहितर असां फीलिंग कयूं था, वॾी असां जेको एंजॉयमेंट कयूं था। पर कोरोना जी वबा अची वई, इन जे करे असां हिन पंहिंजे माहौल खे अञा बहितर न करे सघिया आहियूं। असांखे तमामु वॾी ख़ुशी थींदी आहे। असां हेॾी ईअं मल्हाईंदा आहियूं ॼण असां ॼाया ई अॼु 14 अगस्त ते ॼाया आहियूं। अॼु असांजे सॼे पाकिस्तान जो ॾींहुं आहे। पाकिस्तान न ॼमियो अॼु वारे ॾींहुं, असां सॼा आज़ादु थियासीं। माशाल्लाह असां जाम ई ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं असां टंडो आदम खां आया आहियूं माशाल्लाह। ऐं असांखे जाम मज़ो अची रहियो आहे। हिते जाम मज़े जूं मतिलबु सवारियूं आहिनि, जंहिंमें घोड़ा आहे, ऊठ आहे ऐं ॿेड़ी आहे। असां जाम मतिलबु तफ़री करे रहिया आहियूं। नंढड़ा ॿार बि वेंजे रहिया आहिनि। ऐं ॾियारा जेके आहिनि इहे ॿारनि जा हूंदा आहिनि। असां ॿारनि जा हूंदा आहिनि। ऐं जश्न आज़ादी असांखे माना ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह पहिरां त हीअ असांजो हिकिड़ो अलाह साईं जो वॾो करम आहे। असांखे आज़ादु मुल्क हिकिड़ो असांखे मिलियो आहे, जंहिंमें असां आज़ादी हर शइ लाइ असां आज़ादु आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असां इन लाइ मां हैदराबाद में रहंदो आहियां। हैदराबाद जा जेके भरपासा इलाइक़ा आहिनि सभु हिते अल मंज़र ते अचनि था पंहिंजी तफ़रीह करण लाइ। ॿियो असां वटि कुझु आहे कोन। इहो असां सैयद मुराद अली शाह साहब खे चवंदासीं जीअं हैदराबाद खे तफ़रीह
मक़ाम मुहैया करे जिते उते पब्लिक वञे। हिते तव्हां ॾिसो सघो था त सॼी हैदराबाद हिते थी अचे। इन्हनि सां गॾु जीअं असां आया आहियूं एॾी चारो तरफ़ रश लॻी पई आहे ऐं ॿियो त एतिरो ख़ासि को इंतज़ाम बि न आहे हिते सिक्योरिटी जे हिसाब सां, न ई को खाधे पीते जे हिसाब सां। ॿिया असांखे जेके हल्का फुल्का जेके मसइला आहिनि उहे दरपेश अचनि था। जीअं असांजी पार्किंग आहे, पार्किंग असांजी गाॾी जी मिले नथी। गाॾी असां पार्क करे अचूं था त पोइ हिते असांजो सॼो सां उते लॻो पियो आहे त असांजी गाॾी जो छा थींदो। इहे कुझु थोरा घणा मसइला आहिनि, बाक़ी त अलहमदुलिल्लाह माहौल सही। चोरी अगरि जेको हीअ चवंदासीं त तमामु ॾाढो जेको आहे त मज़ो लॻो पियो आहे। तमामु सुठी जेको आहे हिते तफ़रीह आहे जेको आहे त हर साल तमामु बाक़ाइदे हिते फंक्शन जेको आहे वग़ैरह थींदा आहिनि हिते हैदराबाद में। ऐं हर जेको आहे त हर सिंध जे हर पूरे पाकिस्तान में जेको आहे तमामु सुठा प्रोग्राम थियनि था। ऐं जेको आहे सो हर असां पंहिंजी दिलि सां पंहिंजी जेको आहे ख़ुशी सां इंडिपेंडेंस मल्हाईंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे असां तमामु ख़ुशि आहियूं इन जेको आहे त प्रोग्रामनि सां। सहूलियतूं त इहे त जेको आहे मैनेजमेंट सही न आहे हिते, मतिलबु जेको आहे त पार्किंग वग़ैरह थी वई या जेको आहे अहिड़ा कुझु प्लेस थी विया जेके माण्हू वेही सघनि। कुझु होटल्स वग़ैरह हुजनि उहे हिते कोन्हनि की सिर्फ़ु हिकिड़ो ई होटल आहे जेको माण्हू वेठा आहिनि, त काफ़ी रश आहे। ऐं ॿिया मतिलबु अहिड़ा के सिस्टम कोन्हनि के हिते, त उनजे लाइ असां हाणे जेको आहे तमामु ॾाढी ख़ुशि आहे, तमामु सुठो इंजॉय बि करे हिते। इंशाअल्लाह जेको आहे दुआ आहे त ईंदड़ वक़्त में बि ईअं जेको आहे त ख़ुशियूं आवाम करे। जश्न आज़ादी 14 अगस्त असां ईअं पिया मल्हायूं जेतिरो 2 महीना असां वही करोना में घर गुज़ारियो। हुन खां पोइ जीअं 14 अगस्त आई आहे यकीन कंदा आहियूं जेॾो मज़ो अॼु असांखे हिते आयो आहे इहो मज़ो कॾहिं कोन आयो। इहा सॼी थकावट अॼु दूर थी वई। 14 अगस्त आई सॼी थकावट दूर थी वई। 14 अगस्त अच्छा असां त अञा हाणे आया आहियूं हिते, ठीकु आहे। छो सुता पिया हुआसीं, ॿी ॿ निंड मां उथिया आहियूं, हाणे आया आहियूं। हाणे हिते अचण खां पोइ असीं ॿिए हंधि किथे वेंदासीं। अल्हम्दुलिल्लाह आज हम यहाँ पर जश्न आज़ादी अलमंज़र ये हमारे सिंध का जो है एक पिकनिक पॉइंट है जो कि 14 अगस्त पे भरपूर यहाँ पर तफरी का मुजाहरा होता है और तकरीबन पूरे हैदराबाद से और इंटीरियर सीन से लोग आते हैं यहाँ पर इंजॉय करते हैं। माशाल्लाह बहुत अच्छी तफरी का है और एक जामशोर सिंध दरिया का बहुत बड़ा नाम है एक यहाँ पर। और माशाल्लाह तमाम अगर आप देखें और मेरा कैमरामैन जो है हमारे दिखाएं तो आपको कितनी सैर व तफरी की जगह है। और यहाँ पर जो है तमाम लोग कश्तियों की भी सवारी कर रहे हैं। तमाम लोग कश्तियों की, अगर आप पीछे देखेंगे वो कश्तियों की सवारी कर रहे हैं। हर तरह की अपनी अपनी मसरूफियत में मसरूफ़ है। कोई अपने दोस्तों के साथ एंजॉय कर रहा है। और ये तमाम मेरे दोस्त जितने भी हैं तो अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह हम लोग एंजॉयमेंट के लिए यहाँ पर आए हुए हैं। अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर हमने बहुत ज़्यादा तफरी की और घोड़ा सवारी भी की, ऊँट सवारी भी की हमने अल्हम्दुलिल्लाह। और पीछे कश्ती सवारी है वो भी हमने अभी की है। माशाल्लाह एक बहुत अच्छा पिकनिक पॉइंट बन चुका है। थैंक यू। पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। नारो पाकिस्तान जिंदाबाद। कश्मीर बनेगा पाकिस्तान। पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। कश्मीर बनेगा पाकिस्तान। पाकिस्तान जिंदाबाद। कैमरामैन तापस उमरान सां गॾु महबूब जमाली 28 न्यूज़ अलमंज़र जामशोरो।